चांसलर लगाए था छॾियो ऐं पोइ चओ था असांखे ख़बर कोन्हे पोइ CM तक़रीर थो करे त मां हटाए नथो सघां। भाई तव्हां लॻाया छो अहिड़ा माण्हू? तव्हां बैकग्राउंड चेक कयो आहे? तव्हां चेक छा था कयो वाइस चांसलर जे अपॉइंटमेंट थियण खां पहिरियों त छा हुनजी क्वालिफिकेशन आहे, 10 साल तजुर्बो आहे, उन ते इंक्वायरियूं केतिरियूं अचियूं, उन में हरासमेंट जा केतिरा केस शामिल हुया, उनजो जेको आहे सो मॉरल ग्राउंड्स कहिड़ा, उनजी अकेडमिक अचीवमेंट हिन महिल जेको जॾहिं को हायर एजुकेशन कमीशन रिसर्च कंपलसरी कई आहे त जेको रिसर्च जे फील्ड में हर माण्हू जी कंपल्शन थी वई आहे ऐं रिसर्च इज़ नाउ बिकेम एन आर्ट, इट्स नॉट साइंस। पेपर राइटिंग इज़ एन आर्ट, इट्स नॉट साइंस। हाणे माण्हू हिकिड़ी रेस में पियल आहिनि। पेपर राइटिंग जा अॻे त पोस्टिंग लाइ फाइनेंसर खपंदा हुआ न, अॻे त तव्हांखे का पोस्ट खपंदी हुई फाइनेंसर खपंदो, बोर्ड जो चेयरमैन लॻणो आहे फाइनेंसर खपे, BC लॻणो आहे फाइनेंसर खपे ऐं फाइनेंसर ईंदा आहिनि होॾे, मैडम तव्हां राज़ी थियो, असां वेठा आहियूं त भई मां छो राज़ी थियां त तव्हां ख़र्चु कयो, पोइ तव्हां ख़र्चु कंदो त वठंदव कंहिंखां?